मोहतरम बशीर खान कुरैशी जो विछोड़ो सिर्फ़ इन कारकुननि खे न आहे पर पूरी सिंध जो खे विछोड़ो आहे ऐं बशीर खान कुरैशी जो अॼु असां वटि हिते मौजूदु न हुजणु ईअं सम्झ त असां हिकु लावारस तव्हां पाण ॾिसो पिया अॼु बशीर खान जो विछोड़ो सॼी सिंध में कोहराम मतो पियो आहे करबला वारो जहान लॻो पियो आहे त रब जी रज़ा पर हाणे असांखे बशीर कुरैशी लाइ को बि हींअर माना बेइंतिहा मोहबत जो इज़हार कयूं था ऐं को बि लफ़्ज़ न आहिनि जेको मां पंहिंजे पार्टी जे चेयरमैन लाइ ॻाल्हायां असांजी दिलि शदीद ॾुख में वरिती पई आहे शदीद असां ग़म में निढाल लॻा पिया आहियूं असांजो वॾो GM सैद खां पोइ जेकर असांजी क़ौमी तहरीक में हथु हो त बशीर कुरैशी जो हो जेकॾहिं क़ौमी तहरीक खे GM सैद जी क़ौमी तहरीक खे जेकर सिंध जी दीवारुनि ते सिंध जे झंग जर में पहुचायो आहे उहो बशीर कुरैशी हो GS क़ौमी मास जे प्लेटफॉर्म तां रब जी रज़ा हुई बसि क़बूल करिणो थो पए सरापा माहौल जेको बि आहे सोगमी आहे सभु कारकुन पुरअमन आहिनि रहबर सिंध साईं GM सैद जो उहो सचो सिपाही जेको सदाईं सिंध जी आज़ादीअ लाइ सिंध जी ख़ुशहालीअ लाइ सिंधी माण्हुनि सां मोहबत करण में भरपूर हुन जदोजहद कई ऐं अॼु असां सियासी कारकुन सिंधी अवाम पाण खे यतीम महसूसु कयूं था असांखे साईं जोक वारे जो हुकुम मिलियो आहे बशीर खान कुरैशी असांजो पोइ लॻो असां मोहबत कंदो छा न आहे जे तसो सां प्यारु कंदो इन करे तव्हां उते वञो जनाज़े नमाज़ में असां ॾुख ॾोखी चयो इन करे मां आहियो आहियां बिल्कुलु ख़ैरु